सिंध में ॾहाको साल अॻु तोता आम जाम हूंदा हुआ, पर गुज़िरियल कुझु सालनि खां तोतनि जी नस्लकशी थी रही आहे। हू आहिस्ते आहिस्ते ग़ाइब थींदा था वञनि। तोतनि जे ग़ैरक़ानूनी शिकार, तोतनि खे फासाए विकिरो करण सां गॾोगॾु उन जा ॿिया बि सबब आहिनि। गुज़िरियल ॾहाके में सवनि जी तादाद में वलर करे उॾामंदड़ तोतनि जे चहचटे सबबु ॿनियूं ॿारा ऐं बाग़ बाग़ीचा सननि सूंहं सबबु बहकंदा हुआ। अंबनि, ज़ैतूननि, सूफ़ी ॿेरनि जे मौसम में त बाग़ाई झार हकिले हकिले थकी पवंदा हुआ। हाणे त तोतनि जी ॿोलियुनि लाइ बि माण्हू सिकी विया आहिनि। मक़ामी माण्हुनि जो ख़्यालु आहे त तोतनि जी नस्लकशी तॾहिं खां शुरू थी जॾहिं खां पनाहगीर पठाणनि सिंध में अचणु शुरू कयो ऐं काठ जो कारोबार शुरू कयो। 1992 धारे ॿेले खाते जे आफ़ीसरनि पैसनि जी लालच में अची करे ॿेलनि जो काठ भुॻड़नि जी मुठ ते विकिरो करणु शुरू कयो, जंहिं सबबु ॿेला तबाह थियण लॻा। त तोतनि बि पंहिंजो नस्ल बचाइण लाइ ॿेलनि खां पके तरफ़ रुख़ कयो, पर उते बि सिरनि जे चिमनियुनि या भठनि वारनि पंहिंजनि इलाइक़नि जे माण्हुनि खे चंद टकनि जी लालच ॾिनी त उते बि कचो पको काठ विकिरो थियण लॻो। अक्सर ज़मींदारनि पंहिंजी ज़मीननि ऐं घरनि में बीठल या आस पास बीठल वणनि खे लालच एवज़ विकिरो करे छॾिया, जॾहिं त तोता अक्सर पुराणनि वणनि में जहिड़ोकि लओ, कंडी, निम ऐं अंब वग़ैरह जे वणनि में वॾा वॾा सुराख या ॿिर हूंदा आहिनि, उन्हनि में ॿचा ॾींदा हुआ। ॿेले खाते जी लापरवाही सबबु हाणे वण त रहिया ई न आहिनि त तोता किथे रहनि। ॿियो त घणे भाङे ज़मीन आबादी हेठि अचणु ऐं फसलुनि में जीतमार दवाउनि जे इस्तेमालु सबबु तोता मरण लॻा, यानी नेचर सां इंसानी हथ छुराइण सबबु सिंध में तोतनि जो तादादु घटि थियण लॻो आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो।